अज मरहूम जा अजीज करीब गड थिया आयो, दोस्त साथी गड थिया आयो। उन जा ॿिया कहिड़ा अमल आहिनि या नाहिनि इहो अल्लाह जाने। इंसान गुनाह कंदो आ, लिकी कंदो आ, नेकी कंदो आ, लिकी कंदो आ। के अहिड़ा आहिनि जेके माण्हुनि खे ॿुधाईंदा आहिनि, नेकी कंदा आहिनि। के अहिड़ा आहिनि जेके पाण खे लिकाईंदा आहिनि। मरहूम इमाम दीन सोलंकी जी मां हिकिड़ी नेकी तव्हां जे आॾो बयानु कंदुसि, उन खां पोइ अॻिते पंहिंजे उनवान खे शुरू कंदुसि। मदीने वारे साईं फरमायो त जेको माण्हू पंहिंजे पोयां सालेह औलाद छॾींदो आ त उहो उनखे कब्र में बि कमु ईंदो आ। माण्हू मरी वेंदो आ, कब्र में औलाद कोन हलंदो, मिट न हलंदो, भाइर न हलंदा, अजीज दोस्त न हलंदा, औलाद कीअं हलंदो? मदीने वारे साईं फरमायो को सालेह औलाद आ। अगर पाण सालेह न आहे त रुगे सालेहन जी सोहबत में रहे तो त उन जो पी भली फोत थी वने, पर जॾहिं उन जो अबो मरी वेंदो तो उहो पंहिंजे अबे जे ख़त्मे ते, ॿारे ते, चालीहे ते, टीजे ते कुरान पढ़ाईंदो, या कुरान पढ़ंदो या पढ़ाईंदो, या ज़िक्र वारी महफ़िल सजाईंदो। उन मरहूम इमाम दीन सोलंकी पंहिंजे बचड़े सिंगार अली के कुरान पाक जी तालीम ॾियारी। इन ॻाल्हि जो मां शाहिद आहियां। ऐं अॼु उहो पाण सुठो अखलाकनि वारो थियो। औलाद जी सभ खां पहिरीं जेका दरसगाह हूंदी आ, मदरसे में पोइ वेंदो आ, स्कूल कॉलेजनि यूनिवर्सिटियुनि में पोइ वेंदो आ, जेका पहिरीं दरसगाह औलाद जी हूंदी आ उहा माउ जी झोली हूंदी आ। अबे जी शफ़क़त बाज ऐं उन जो प्यार हूंदो आ। जेकर अबो अम्मा औलाद के सुठी तरबियत न ॾियनि, औलाद के कंहिं मदरसे में कंहिं कामिल उस्ताद वटि न छॾनि त उहो औलाद वॾो थी छा कंदो? अबे अम्मा जो बेफ़रमान थींदो। मिसाल हिकिड़ो पेश थो कयां। मिसाल अॼु बहराड़ियुनि में या किथे किथे इहो दस्तूर आ त न पंहिंजे औलाद खे स्कूल पढ़ाईंदा, न पंहिंजे औलाद खे मदरसे में पढ़ाईंदा। औलाद वॾड़ो थींदो उनखे कंहिं दुकान वारे जे हवाले करे ईंदा। अब छो? चए साईं हुनर सिखी पंदो, वॾड़ो थींदो ऐं कुझु न कुझु सिखंदो ऐं मूंखे हिनखे पाण खे बि कमु ईंदो, मूंखे बि। इहो त हुनजे दुनिया जे लाइ सोचो, पंहिंजे लाइ दुनिया जे लाइ सोची, पंहिंजी क़ब्र ऐं आख़िरत जे लाइ छा सोची? जेकर पंहिंजे औलाद खे तूं कंहिं मदरसे में छॾी आ, कंहिं स्कूल में छॾी आ, 2 दर्जा पढ़े आ, कुरान पाक जी तालीम हासिल करे आ, तूं मरी वञी आ, तुंहिंजो बच्चो तुंहिंजे मथां कुल पढ़ण अचे हा, कुरान पढ़े हा। मिसाल हिकिड़ो आ, हिकिड़ो माण्हू हुयो जेके हिकिड़ो पुट हुयो, न धीउ हुयसि न ॿियो औलाद हुयसि, सिर्फ़ हिकिड़ो पुट हुयसि। माल बि घणो हुयसि, बहराड़ी जो हुयो। छा कई जो पुटड़ो वॾो थियसि, ॻाल्हाइण जो घुमण फिरण जहिड़ो थियसि त पंहिंजे पुटड़े खे छा कयईं? ॾाटरो बि हथ में ॾिनई, पोती बि हथ में ॾिनई, लठ बि हथ में ॾिनई, माल बि ॾिनईसि। अॼु खां वठी तोखे माल जी संभाल करणी आ, जंगल में वठी वञिणो आहे, हिन माल खे शाम जो वापसि वठी अचिणो आहे। जिंदगी गुज़रंदी रही गुज़रंदी रही गुज़रंदी रही, तां हिन जी वॾी उमिरि थी वई। घर में हिकिड़े चकर छा थियो जो हिन पुट छोकिरे जे माउ ऐं पीउ पाण में विढ़ी पिया, वॾो झेड़ो थियो। हाणे हे नौजवान हुयो, हू वॾी उमिरि वारा हुया। हिन पुट छा कयो जो घर में जेका माल जे लाइ लठ हुयसि न, उहा लठ हथ में खयईं, 2-3 पीउ खे वहाए कढी, 2-3 माउ खे वहाए कढी। पाड़े वारा भजंदा आया, माउ पीउ रड़ियूं पिया कनि। पुट खे अची चयनि तोखे शर्म नथो अचे, तोखे हया नथो अचे? पीउ माउ ते तो हथ खयो आ, जन्नत जन जे कदमनि जे हेठां आहे तो उन्हनि ते हथ खयो आ, तोखे कुझु थिए नथो? जे मूंखे ख़बर ई न आहे त हिननि जे कदमनि जे हेठां जन्नत आ, मूंखे ख़बर कीअं हुजे?
तॾहिं मां हिननि ते हथ खयो आहे। जॾहिं झंगल में पाण में ॿकरियूं या पाण में माल विढ़ंदो हुयो त 2 लठियूं हुनखे हणंदो हुयसि, 2 हुनखे हणंदो हुयसि, छॾाइजी वेंदा हुया। अॼु बाबो ऐं अम्मा पाण में विड़ी पिया, 2 हुनखे लठियूं हयमि, 2 हुनखे हयमि, छॾाइजी विया। जेका उनखे तरबियत हुई उन ते उहो अमल करे पियो। पर जेकॾहिं इन बच्चे खे कंहिं स्कूल में छॾनि हा, इन बच्चे खे कंहिं मदरसे में छॾनि हा, इन बच्चे खे कंहिं अल्लाह वारे जी सोबत में छॾनि हा, इन बच्चे खे कंहिं आलिम वटि छॾनि हा, इन बच्चे खे कंहिं हाफ़िज़ वटि छॾनि हा, त अॼु इहो बच्चो अबे अमड़ ते हथ खणण जे बजाए उन्हनि जे कदमनि खे चुमियूं ॾे हा। सभु ॻाल्हि पंहिंजे हथ में आहे। त पंहिंजे औलाद खे क़ुरान जी तालीम ॾियारियो, रुॻे क़ुरान न, क़ुरान खे सम्झण जी बि तालीम ॾियारियो। अॼु बसि पंहिंजे बच्चनि खे माण्हू हाफ़िज़ करे ऐं आलिम उनखे न बनाईंदा आहिनि, उन्हनि खे क़ुरान जी सम्झ न ॾियारींदा आहिनि, इहो बि सुठो न आहे। जेकॾहिं हाफ़िज़ कयो था, आलिम बि उन्हनि खे बणायो, साईं मुंहिंजा उन्हनि जी सुठी तरबियत कयो, उन्हनि खे अहिड़े मदरसे में दाख़िला वठी ॾियो जिथे उन्हनि जी इल्मी ऐं इख़लाक़ी तरबियत थिए। त असांजो बुनियाद जेको आहे उहो क़ुरान पाक आहे। निमाज़ जो टाइम थियण वारो आहे। कुछ ॻाल्हियूं मां तव्हांजे आॾो अल्लाह जे क़ुरान बाबति बयान कंदुसि, इंशाअल्लाह ॿुधंदासीं, अमल कंदासीं। मरहूम ते बि अल्लाह राज़ी थी वेंदो त असां ते बि अल्लाह राज़ी थी वेंदो। रमज़ान जो महीनो बि अचे पियो, क़ुरान जे नाज़िल थियण वारो महीनो आहे, क़ुरान सां मोहब्बत वारो महीनो आहे। चओ सुभान अल्लाह, पढ़ो सल्लल्लाहु अलैका या जेतरी जमायत आहे एतिरो दुरूद न आहे। कुछ मरहूम खे तव्हां जेके पैसा ॾियो था न, नात ख़ाननि जी ख़िदमत कयव या मूं फ़क़ीर जी ख़िदमत कयो पिया, पैसा ॾियो था, बराबरि इहो मरहूम खे अजुर सवाब क़ब्र में मिलंदो। जेके तव्हां अज़ीज़ ग़रीब हिते ॾियो था, वंड ॾियो था, पर तव्हांजो भलो वंड इहो आहे, तव्हां सुभान अल्लाह चओ था, अल्हम्दुलिल्लाह चओ था, सलात पढ़ो था, अल्लाहु अकबर चओ था, हिननि पैसनि खां वधीक इहो अजुर ऐं सवाब मरहूम खे आहे। वरी जो सुभान अल्लाह, चओ सल्लल्लाहु अलैका या अल्लाह ताला जे पाक कुरान मजीद फुरकान हमीद मां जेके लफ्ज़ मूं पढ़िया उन्हनि में अल्लाह ताला फरमायो अलिफ लाम मीम, अलिफ लाम मीम, ये हुरूफ मुक़त्तआत आहिनि। इन्हनि जी माना अल्लाह ऐं उन जो रसूल ॼाणे थो, ॿिए कंहिंखे इन जे माना जी ख़बर नाहे। अॻी आयत में रब फरमायो ज़ालिकल किताबो ला रैब फीहि हुदल लिल मुत्तकीन। रब फरमायो त ही क़ुरान उहो किताब आहे जंहिंमें को बि शक ऐं शुबो नाहे। दुनिया जे किताबनि में शक थी तो सघे, दुनिया जे किताबनि में शुबो थी तो सघे, इंसानी दिमाग़ का इंसान के काना का ॻाल्हि पेश थी सघे थी, पर क़ुरान उहो किताब आहे जंहिंमें न को शक आहे न को शुबो आहे। आसमानी किताब आहे, आसमान तां किताब त ॿिया बि नाज़िल थिया, उन्हनि जो शान रब अहिड़े तरीक़े सां बयान न कयो। अल्लाह फरमायो ही क़ुरान उहो किताब आहे जंहिंमें न को शक आहे न को शुबो आहे। वरी चओ सुभान अल्लाह। क़ुरान आसमानी किताबनि जो बि सरदार, दुनिया जे किताबनि जो सरदार हे क़ुरान आहे जेको निभागनि खे सिभागो बनाईंदो आहे। हे क़ुरान आहे जेको निदोरनि खे सदोरो बनाईंदो आहे। हे क़ुरान आहे जेको ऊंदह मां कढी रोशनी जे तरफ़ आणींदो आहे। हे उहो क़ुरान आहे जेको जिहालत मां कढी ऐं इल्म
जे तरफ़ आणींदो आहे। हे उहो किताब आहे, उहो क़ुरान आहे जेको बिदअतुनि खां कढी मुस्तफ़ा जे सुन्नत जे तरफ़ आणींदो आहे। अरे चो सुभान अल्लाह। अबन ॾाॾनि जूं रस्मूं यादि कयो वेठा आहियो मिठा, जे हिन क़ुरान ते अमल कयो हा तव्हां ॾुख न ॾिसो हा, तव्हां परेशानियूं न ॾिसो हा। क़ुरान ते अमल करण वारो दुनिया में बि कामयाब, क़ब्र में बि कामयाब, त आख़िरत में बि कामयाब आहे। जे क़ुरान सां दिल लाती आहे उन्हनि खे ॾिसो त कहिड़ा न ख़ुशि ऐं ख़िसाल आहिनि। क़ुरान सां मोहबत करण वारा कॾहिं ॾुख न ॾिसंदा, क़ुरान सां दिल लॻाइण वारा कॾहिं गम न ॾिसंदा। तूं त क़ुरान पंहिंजे घर में रखियो वेठो आहीं, हिकिड़ी चोली ॿी चोली, हिकिड़ो पढ़ ॿियो पढ़ टियों पढ़, पढ़ जे मथां पढ़, कपिड़े जे मथां कपिड़ो लॻाईंदो तो वती। इन क़ुरान खे खोले ॾिसी नथो, पढ़ी नथो, तोखे कहिड़ी ख़बर त क़ुरान जी अज़मत चाहे, क़ुरान जो शान चाहे। जन क़ुरान सां दिल लाती तंहिंजो हिते बि बेड़ो पार त आख़िरत में बि। नथा चओ सुभान अल्लाह? जेके थकिजी पिया आहियो ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सभु थकिजी पिया आहियो माशाअल्लाह माशाअल्लाह, पर मां बि बरो चाहियां जान कोन छॾींदो साहब। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, अल्लाह जे क़ुरान ॿुधण सां जिथे रब जो क़ुरान पढ़ियो थो वञे उते अल्लाह जी रहमत वसंदी आहे। क़ुरान यादि करण मग़फ़िरत आहे, क़ुरान ॿुधण अल्लाह जी रहमत आहे। बुजुर्गन फरमायो जंहिं सीने जे अंदर क़ुरान आहे न इहो सीनो आबाद आहे। के घर में माण्हू न हुजनि, घर ठहियल हुजे उन में माण्हू न हुजनि, माण्हूअ जी बू बि न अचे, उन घर खे असां चवंदा आहियूं त इहो वीरान आहे। जंहिं सीने जे अंदर अल्लाह जे क़ुरान जी हिकिड़ी बि आयत न आहे इहो सीनो वीरान आहे, थल्हो आहे। जंहिं सीने जे अंदर रब जो क़ुरान आहे इहो सीनो आबाद आबाद आबाद।